सेवण में ख़बर शामिल क्यों पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी की रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में महांगाई गरीब अवाम की चेलेजी भी करे छड़ी। महांगाई जो मारियल अवाम कई दरदां दे सेवण शहर में मुर्गी फरोश वापारन मुर्गी जा अघ वधाए छड़िया। जडें त मुर्गी दादूअ में 500 रुपया किलो विक्रो थी रहियो आहे, जडें त सेवण में वरी मुर्गी 600 रुपया विक्रो मुर्गी फरोश करे रहिया आहिनि। एक मुर्गी फरोश का मूं पुछियो, चयोमांसि त तूं पंहिंजो नालो ॿुधाए, पर उन पंहिंजो नालो न ॿुधायो ऐं चयईं त असांखे मुर्गी फरोश जेका वॾा डीलर आहिनि, जेकी वॾा वापारी आहिनि, उहे असांखे मुर्गी महांगाई ॾेई रहिया आहिनि। असां छा करियूं जॾहिं त दादूअ में मुर्गीअ जो गोश्त 500 रुपया किलो विक्रो थी रहियो आहे, जॾहिं त सेवण में वरी मुर्गीअ जो फ़ी किलो 600 रुपया विक्रो थी रहियो आहे। दादू ऐं सेवण जी रेट में फ़ी किलो 100 रुपया जो फ़र्क़ु आहे, जॾहिं त सेवण जे मुर्गी फरोश जो चवणु हो त दादू खां सेवण ताईं मुर्गीअ ते किरायो वग़ैरह जो ख़र्चु लॻे थो। मुर्गी ख़र्चु खाई असांखे 580 रुपया में पहुचे थी। सेवण जे ग़रीब अवाम डिप्टी कमिश्नर जाम शोरो ऐं असिस्टेंट कमिश्नर सेवण खां मुतालबो करे थी त खुदारा कुझु सेवण जे अवाम ते रहम करियो। हुननि मुर्गी फरोश वॾनि नंढनि वापारनि जा अघ चेक करियो। उन्हनि अघनि जूं रेट लिस्टियूं चेक करियो। हुननि वापारनि जे हथ ते कयल महांगाई ते कंट्रोल करायो ऐं सेवण जे ग़रीब अवाम खे महांगाई खां निजात ॾियाराइनि।